अस्सलाम वालेकुम दोस्तों जे त अॼु हिन ॻोठ जिते मुंहिंजो प्राइमरी जो जेको आहे टाइम गुज़रियो ऐं हिते मूं 5 दर्जा पास कया जेको ही तव्हांखे ॾेखारियूं था ठारो खान भाणू जो स्कूल आहे ऐं हिन पुराणी बिल्डिंग हुई उहा ज़ब्त थी वई हुई उन खां पोइ हीअ नई बिल्डिंग जेका ठाही वई आहे ऐं जॾहिं त हिन बिल्डिंग जेको आहे सो खे तव्हांखे इन करे रुॻो ॾेखारण जो मक़सदु इहो हो त जॾहिं हितां ॻोठ जे माण्हुनि खां जॾहिं असां हितां मिलियासीं उन्हनि खां थोरो मालूम कयोसीं त उन्हनि असांखे ॿुधायो त हीअ जेको बिल्डिंग जेका ठही आहे हिन में सिर्फ़ु माना उस्ताद पहिरियां को हो ऐं उन हवाले सां कंहिं त दोस्त खां पाण पुछंदासीं त हिते पहिरियां 3 टीचर केरु हो ऐं केतिरो वक़्तु आहे हिते ॿारनि जी केतिरो रेशो आहे उहो सॼो पाण हुन खां मालूम कयूं था। भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाईजानी पाण नालो ॿुधाइजो पंहिंजो। हाँ, मुंहिंजो नालो रमेश है। ज़ात पंहिंजी ॿुधाइजो। ज़ात पंहिंजी भीला ऐं ॻोठ जो राकू आहियां। अच्छा भाउ ॿुधाईंदव त हीअ जेका बिल्डिंग पहिरियां जेका हुई जेका पुराणी बिल्डिंग हुई उन खां पोइ हीअ नई बिल्डिंग ठही आहे हिन में ॿार पंहिंजा हिते केतिरा रहनि? ॿार हिते जेको जॾहिं जॻह ज़बूत थी वई तॾहिं जेको सो हिते तक़रीबन बिल्कुलु स्कूल बंदि थी वियो बायोमेट्रिक कोन हुयो स्कूल जो। उन खां बाद में टीचर आयो नओं भर्ती थियो जेको उहो साईं कमरान खानज़ादा उहो कुझु ॾींहं आयो पोइ तक़रीबन 60 खां 35 इनरोलमेंट ठही वई हिते। उन खां बाद में उहो टीचर जेको सो बदिली थी वियो उन खां बाद में हाणे को बि हिते टीचर मुक़ररु कोन्हे को अञा ताईं। अच्छा ॿार हिते माना घणा आहिनि तक़रीबन पंहिंजी जेका? हिते तक़रीबन 250 खां 300 ॿार जेको आहिनि उहे पोइ हिते जेको टीचर न हुजण जे करे पोइ काफ़ी पंध नसरपुर या जेको हितां खां 4 किलोमीटर टंडो सुमूरो जेको आहे उतो पंधु करे जेको स्कूल वञनि पिया हिते फ़िलहाल को बि टीचर मुक़ररु न आहे। जीअं त तव्हां ॿुधो त हिते जेको आहे हीउ ठारो खान भाणू 1900 मुंहिंजे ख्याल में 90 जे ॾहाकनि में 1984 पर खां वठी जेको आहे सो ही 84 में त स्कूल तइमीर थियो जंहिंखां पोइ जेको आहे ही असां आउं ख़ुदि हिन स्कूल में पढ़ियो आहियां ऐं हीअ मस्जिद बि जेका आहे सो सिद्दीक़ अकबर जेका उन दौर जी ठहियल आहे ऐं जॾहिं त ॾिठो वञे त ही गवर्नमेंट खे अॻु में बि असां हिकिड़ी रिक्वेस्ट कई हुई जॾहिं DC साहिबु जॾहिं पंहिंजो MNA साहिबु शमशाद बचाणी हुई तॾहिं हिन स्कूल में हालत हुई जो असां हुते कंप्लेन कई त उनखां पोइ उहो स्कूल स्टार्ट थियो पर हींअर बदकिस्मतीअ सां आउं हिते कंहिं जनाज़े जे सिलसिले में आयो हुउसि जो मूं चयो त हाणे पुराणियूं यादूं ताज़ा कजनि तंहिं करे हिते पहुतो आहियां ऐं हीअ बिल्डिंग ॾिसी मूंखे अफ़सोस थियो आहे त जिते दोस्त जेको ॿुधाए पियो त 250 ॿार जेके आहिनि उहे आसन पासन जा जेके ॿार आहिनि उहे जेको आहे हितां खां कई 2.5 किलोमीटरनि ते सफ़र करे वञनि था ऐं उते पढ़नि था। हीअ आउं तव्हांखे बिल्डिंग जेका आहे उहा मुकमल तव्हांखे ॾेखारींदुमि पर अंदर व्यू बि तव्हांखे ॾेखारींदुसि। हिन जो अंदरि जेको व्यू आहे उहो तव्हां ॾिसो त बिल्डिंग बिल्कुलु मुकमल तयारु आहे पर फर्नीचर हिते नाले मात्र बि कोन्हे का शइ कोन्हे ऐं मार्बल जेको आहे हेठि लॻल आहे ऐं ज़बरदस्त बिल्डिंग ठहियल आहे ऐं पर बदकिस्मतीअ सां असां जेको आहे सो एजुकेशन जे मिनिस्टर सरदार हुसैन शाह साहिब खे अपील कंदासीं पर गॾोगॾु असांजे चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि हिते सैयद ज़िया बादशाह ऐं गॾोगॾु जेको आहे MNA असांजो ज़ुल्फ़िकार सचार बचाणी खां बि आउं इहो पुरज़ोर मुतालबो बि कंदुसि त हीउ स्कूल जेको आहे उहो कंहिं दौर में हिन स्कूल मां कई जेके नौजवान पढ़ी निकिता ऐं उहे अॼु कंहिं कंहिं उहिदनि ते पहुतल आहिनि तंहिं करे आउं सम्झां थो त जीअं असां बि हिते जेको आहे सो पढ़ी निकितासीं ऐं हिन स्कूल खे जेको आहे फौरन मास्तर ॾिनो वञे पर हिते फर्नीचर बि ॾिनो वञे ऐं हिनखे जल्द खां जल्द जेको आहे फंक्शन करे त जीअं जेको आहे सो ॿार हिते जो मुस्तक़बिल जेको समाज जेको आहे उहो सुधरी सघे। ॿार जेके हिते ग़रीब यतीम जेके माण्हू आहिनि हिते कोली आहिनि भील आहिनि खोसा आहिनि ऐं उनड़ आहिनि हिते जा कई क़ौमूं जेके हिते रहनि थियूं त उहे क़ौमूं जेके आहिनि उहे पढ़ंदियूं त ऐं उहे सिंध जो महिमार बणिजंदियूं ऐं सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे प्रोमोट थींदा त बाबा असां जेके कहिड़नि ॻोठनि जे स्कूल मां पढ़ी अची निकितासीं। तंहिं करे अचो त गॾिजी हिन सॼे समाज खे सुधारियूं एजुकेशन जेको आहे वधायूं पर वधि खां वधि मुंहिंजी हिन वीडियो खे तव्हां जीअं शेयर कयो त जीअं मिनिस्टरनि ताणी ऐं वफ़ाक़ ताणी ऐं सभिनी इदारनि ताणी पर मिनिस्टर जेको आहे एजुकेशन मिनिस्टर ताणी पहुचे त जीअं पाण जेको आहे हिन स्कूल खे फंक्शन कराए सघूं। महिरबानी इंशाल्लाह वरी कंहिं नए हिकिड़े टॉपिक सां तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक़ परियार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।